अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों, हिन चैनल ते अव्हांखे मुख़्तलिफ़ लेक्चर्स मिलनि था ऐं मैथमेटिक्स जा ख़ासि करे। ऐं हींअर मां कुझु सोचियो आहे त फिज़िक्स, इंग्लिश ऐं साइंस जा बि ॿिया वीडियोस अपलोड कयां। पर उन्हनि खां अलावा बि अगरि तव्हांखे कहिड़े बि सब्जेक्ट में मसइलो हुजे, तव्हां मूंखां पुछी सघो था। उन ते मां वीडियो ठाहे तव्हांखे सम्झाए सघां थो। हींअर असांजो टॉपिक आहे इंटीजर्स। सभ खां पहिरियां त इंटीजर्स आहिनि छा, पोइ उन्हनि जी एडिशन, सब्ट्रैक्शन ऐं मल्टीप्लिकेशन कंदासीं। इंटीजर्स खे शो कबो आहे ज़ेड सां, ठीकु आहे। इहो अहिड़ो सेट आहे जंहिंमें खाॿे पासे माइनस जा नंबर हूंदा आहिनि, विच में ज़ीरो हूंदो आहे ऐं पोइ वरी प्लस जा नंबर हूंदा आहिनि, ठीकु आहे। यानी हे अहिड़ो सेट आहे जेको नेगेटिव कामा ज़ीरो कामा पॉजिटिव नंबर्स जो सेट हूंदो आहे, ठीकु आहे। त यानी ॿिए हिन में लफ़्ज़नि में चइजे त अहिड़ो सेट जंहिंमें ज़ीरो बि हुजे, माइनस वारा नंबर बि हुजनि, प्लस वारा नंबर बि हुजनि, ठीकु आहे। सो 2 अगरि चइजे तव्हांखे छा आहे, इंटीजर आहे। -4 छा आहे, इहो बि इंटीजर आहे। पर -1/2 छा आहे, इहो इंटीजर न आहे, इहो फ्रैक्शन आहे, ठीकु आहे। फ्रैक्शन यानी रेशनल नंबर आहे इहो, पर तव्हां अपॉन में, हिन में कोई बि अपॉन में नंबर न आहे, ठीकु आहे। सो 2 छा आहे, तव्हां चवंदव हिनखे माइनस न आहे त यानी इहो प्लस जो हूंदो, ठीकु आहे। जेकॾहिं 10 आहिनि, 10 खे काई निशानी न आहे त सम्झो हुन ते प्लस आहे। सो हर नंबर इंटीजर आहे सिवाइ फ्रैक्शंस जे। हिननि खां अलावा ई इंटीजर्स न आहिनि, ठीकु आहे दोस्तों। बाक़ी सभु इंटीजर्स आहिनि। सो अहिड़ो सेट जंहिंमें ज़ीरो बि हुजे, माइनस जा नंबर बि हुजनि ऐं प्लस जा नंबर हुजनि, त हुनखे छा चइबो आहे, इंटीजर चइबो आहे। अच्छा, हाणे पाण पढ़ूं था एडिशन। एडिशन जी तव्हांखे ख़बर आहे, जोड़। त जेकॾहिं मां चवां त -2 ऐं +4 खे ऐड कयो त छा थींदो, -2 साॻियो हूंदो। एंड जी जाइ ते उहो फंक्शन, उहो ऑपरेशन जेको चवनि था, यानी प्लस था चवनि त प्लस कंदासीं, पोइ वरी +4, ठीकु आहे। यानी एंड जी जाइ ते उहो ई ईंदो। जे तव्हांखे चवंदा ऐड कयो त प्लस ॾींदो, चवंदा माइनस कयो त माइनस ॾींदो, चवंदा मल्टीप्लाई कयो त मल्टीप्लाई ॾींदो, ठीकु आहे दोस्तों। हाणे तव्हांखे हिकिड़ी टेबल यादि हुजणु घुरिजे त प्लस ऐं प्लस जॾहिं 2 दफ़ा हूंदो आहे त उहो प्लस ई वञी थींदो आहे, ऐं प्लस या माइनस ऐं प्लस हूंदो आहे त माइनस थींदो आहे, या वरी प्लस ऐं माइनस हूंदो आहे त बि माइनस थींदो आहे। जेकॾहिं 2 माइनस हूंदियूं आहिनि त उहे प्लस थी वेंदियूं आहिनि। तव्हांखे इहे यादि हुजणु घुरिजे। इहा टेबल तव्हांखे ध्यान में रखणी आहे, इंटीजर्स जे लाइ ॾाढी लाज़मी आहे, ठीकु आहे। त हाणे तव्हांखे ख़बर आहे त तव्हां छा कंदव, जेकॾहिं किथे ॿ कंहिं नंबर जे खाॿे पासे ॾों काई हिकिड़ी सिंबल आहे त ख़ैरु आहे, पर कंहिं नंबर जे खाॿे पासे ॾों उन सां गॾु 2 सिंबल्स आहिनि त उनखे हिन टेबल जे हिसाब सां छॾायो। हे ॾिसो छा आहे, प्लस प्लस, त प्लस 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 थींदी आहे, त यानी इनखे हाणे हिकिड़ी करे प्लस करे रखी सघूं था, ठीकु आहे दोस्तों। हाणे -2 + 4, यानी हिकिड़ो माइनस जो आहे, ॿियो प्लस जो आहे, त इहे पाण में माइनस ई थींदा। त 4 मां 2 विया, बाक़ी 2 बचा। पर आंसर में या प्लस बचंदी या माइनस बचंदी, ॿिन्ही जो फ़ैसिलो। या ई सही आहे आंसर, या ई सही आहे। ॿिन्ही मां कहिड़ो सही आहे? ॿिन्ही मां सही असांजो ई आहे। छो त नंबर त 2 ई बचंदो, पर प्लस जो बचंदो। हाणे प्लस जो छो थो बचे? छो त जेको नंबर वॾो हूंदो आहे उनजी खाॿे साइड वारी जेका निशानी हूंदी आहे उहा आंसर में ईंदी आहे, ठीकु आहे दोस्तों। मिसाल -4 + 1। हाणे 4, हिकिड़ो माइनस जो, हिकिड़ो प्लस जो, प्लस माइनस कबा त माइनस ई, पर हिते घणा बचंदा? 3 ई बचंदा, पर माइनस जा बचंदा। छो त वॾो 4 आहे ऐं 4 जी खाॿे पासे वारी निशानी माइनस आहे, इन करे माइनस जा बचंदा, ठीकु आहे दोस्तों। सो इहे तव्हांखे शयूं यादि हुजणु घुरिजनि त माइनस जो बचंदो आंसर या प्लस जो बचंदो। हाणे जेकॾहिं मां चवां बाबा -4 एंड -6 खे प्लस कयो त छा थींदो? -4 प्लस कयो त हिते प्लस थी वेंदी, -6। हाणे -4 खे हिकिड़ी निशानी आहे, पर -6 खे ही 2 निशानियूं आहिनि, त प्लस माइनस माइनस थींदी आहे। इन करे हाणे इहो माइनस जा 6 थी वेंदो। जॾहिं 2 ई माइनस जा हुजनि, ॾिसो जॾहिं 2 ई प्लस जा हुजनि त प्लस ई थींदो आहे जवाबु, ऐं जॾहिं 2 ई माइनस जा हुजनि त बि असांजो जोड़ ई कबो आहे, ठीकु आहे।
पोइ छा कंदासीं, पर जॾहिं जोड़ कंदासीं असां त छा थी वेंदो, 4 ऐं 6 10, पर माइनस जो जॾहिं ॿई माइनस जा हूंदा आहिनि त जवाबु माइनस जो थींदो आहे, थींदो पोइ माइनस जोड़ थी करे जवाबु माइनस में ईंदो आहे। मिसाल -2 -2 -4 थींदो, -3 -5 -8 थींदो, यानी ॿिन्ही में माइनस आहे न, त आख़िर में माइनस ईंदी। ठीकु आहे दोस्तों, हाणे पाण कयूं था माइनस जे करे कयूं कोई माइनस जो, मिसाल -4 एंड -11 खे माइनस करे ॾेखारियो त -4 माइनस करिणो आहे, हलो बाबा एंड जी जाइ ते माइनस अची वियो, बाक़ी त -11 आहे। हाणे -4 खे हिकिड़ी आहे सिंपल, पर -11 खे ॿ सिंपल्स आहिनि हे वारियूं, त ही माइनस माइनस प्लस थी वेंदी आहे। ॾिसो माइनस माइनस आख़िरी हेॾो लिखी आहे मां, प्लस थी वेंदी आहे। त ॿई माइनस जा आहिनि त जोड़ कयो, पर न, हिकिड़ो माइनस जो हिकिड़ो प्लस जो, यानी कट थींदा। 11 में 4 विया, 7 बचा, ऐं वॾो 11 आहे, इन करे हुनखे प्लस आहे, त आख़िर में प्लस जा 7 बचंदा। ठीकु आहे, हाणे हींअर पाण पढ़ूं था मल्टीप्लाई। त मल्टीप्लाई अगरि कयूं त पोइ कीअं थींदो कमु, दोस्तों मल्टीप्लाई मिसाल 2 एंड -3 खे मल्टीप्लाई कयूं त थींदो -2 मल्टीप्लाई -3। पहिरियां नंबर मल्टीप्लाई करे छॾियो, जवाबु त ख़बर पइजी वियो आहे 6 ई ईंदो। हाणे निशानी मल्टीप्लाई थींदियूं, हिनखे माइनस आहे ऐं हिनखे माइनस आहे, त माइनस माइनस प्लस जो 6 जवाबु अची वियो। ठीकु आहे दोस्तों, मिसाल -4 + 6 त नंबर थी विया 24, 6 चौं 24, ऐं माइनस प्लस माइनस थी वियो। -4 ऐं छड़ा 6 हुजनि हा, छड़ा 6 आहिनि त हिननि कुझु न आहे, यानी प्लस ई आहे न, त 6 चौं 24 ई थिया, ऐं माइनस प्लस माइनस थिया। ठीकु आहे दोस्तों, हाणे मिसाल मां चवां -2 ज़रबिया -4 ज़रबिया -7, त पहिरियां नंबर मल्टीप्लाई करे वञो, छा थींदो, 4 × 8, हाणे इहो 8 वरी हिननि 7 सां थींदो, 8 × 7 = 56। हाणे माइनस माइनस प्लस थी वई, और ये प्लस माइनस माइनस थी वई, त फाइनली माइनस में जवाबु अची वियो असांजो। छा थींदो आहे, एक्चुअली छा हुयो, माइनस 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 हुयो, हिते जॾहिं आयासीं त माइनस माइनस प्लस ते पहुतासीं, जॾहिं प्लस ऐं माइनस ते आयासीं त छा थियो, प्लस माइनस माइनस, अॻियां काई निशानी बची कोन्हे, इन करे माइनस जो 56 ई थींदो, ॿियो कोई न थींदो। उमेदु आहे तव्हांखे हीअ सभु सम्झ में आयूं हूंदियूं। तव्हां एतिरो यादि रखिजो, जेकॾहिं माइनस माइनस आहे, मतिलबु हीअ टेबल तव्हांखे यादि हुजे, बसि ॿियो कुझु बि न, टेबल यादि हुजे, तव्हांजो इंटीजर्स जो सॼो पोर्शन थी वेंदो।